ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 जे आखिरी भाग में ॾिठो त भगत सुदामा श्री श्याम सुंदर जी वॾाई कनि था ऐं सुख सां पंहिंजो जनम काटे मृत्यु खां पोइ वञी परम धाम में वैकुंठ में भगवान जे चरणनि जा दास ऐं दासी थियनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 82 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण भगवान जो कुरुक्षेत्र में गिरण स्नान करण वास्ते वञणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, हाणे मां श्री कृष्ण जे कुरुक्षेत्र में वञण बाबति ॿुधायां थो। ॿुधो त हिकिड़े ॾींहुं सूर्य ग्रहण लॻण करे श्री श्याम सुंदर ऐं बलराम जी राजा उग्रसेन खे चयो, महाराज, कुरुक्षेत्र में सूरज ग्रहण जे स्नान करण जो वॾो पुण्य थिए थो। जेका शइ उते दान कजे थी सा 1000 हिसा वधीक थियो मिले। इहो ॿुधी यदुवंशियन पुछियो त महाप्रभु, अहिड़ो महात्म उते जो कीअं थियो? श्री कृष्ण चवण लॻा, इहो आस्थान तमामु पुराणो ऐं पवित्र आहे। पहिरियां ई इन जो नालो सेमतक क्षेत्र हो, पर पोइ जॾहिं परशुराम उते क्षत्रियनि खे मारे खून जी नदी वहाई ऐं उन खून सां पितरनि जो तर्पण कयो, तंहिंखां पोइ रखेश्वरनि उन आस्थान ते तप ऐं ध्यानु परमेश्वर जो अची कयो। तॾहिं खां उन जो नालो कुरुक्षेत्र पियो। उते सूर्य ग्रहण जे स्नान करण जो वॾो फल मिले थो। इहो ॿुधी जॾहिं राजा उग्रसेन ऐं यदुवंशियन हलण लाइ तयारु थिया, तॾहिं वासुदेव नंदन पंहिंजे माता पिता ऐं रुक्मणी ऐं ॿियनि सभिनी स्त्रियनि खे वठी घणी ठाठ ऐं तजमल सां राजा उग्रसेन ऐं यदुवंशियन समेत कुरुक्षेत्र ॾांहुं कूच कयो। पाण सां गॾु खाधे पीते जो सामान, सोन ज़ेवर ऐं पैसा वग़ैरह दान पुण्य करण वास्ते खयां। पंहिंजे पर पुटु फ़क़ति इन अर्ध पंहिंजे पोटे खे छॾियो ऐं खेसि द्वारिकापुरीअ जी ताक़ीद करे वटसि कीरत वर्मा यदुवंशीअ खे द्वारिकापुरीअ में छॾियो। जंहिं वक़्तु यदुवंशी घोड़नि ऐं हाथियुनि रथनि ते चढ़ी हलिया ऐं राणियुनि जूं पालकियूं वग़ैरह शहर खां ॿाहिरि निकितियूं, तंहिं वक़्तु श्री श्याम सुंदर मोहिणी रूप जे अहिड़ी शोभा मालूम थिए थी जहिड़ी शोभा तारनि में चंद्रमा पाए थो। श्याम सुंदर यदुवंशियन समेत कुरुक्षेत्र वटि वञी पहुतो ऐं तीर्थ उतां ॾिसण में आयो। प्यारा भक्तों, तॾहिं सभई नंढा ऐं वॾा सवारियुनि तां लही पैदल हलण लॻा, छो त वेदनि ऐं शास्त्रनि में लिखियलु आहे त तीर्थ ते वञणु वक़्तु पैदल वञणु घुरिजे। पर जेकॾहिं सारो रस्तो पैदल न वञी सघिजे त जितां तीर्थ जो आस्थान ॾिसण में अचे उतां ज़रूरु पैदल हलणु घुरिजे। तंहिं करे द्वारिका नाथ सभिनीअ सां गॾिजी पहिरियां ई ब्रह्मकुंड समुंड में जितां वेद निकितो हो उते वञी स्नानु कयो
तंहिंखां पोइ गऊ सोन नाणो ऐं हाथी घोड़ा ॿियो केतिरो सामान तीर्थवासिणी ब्राह्मणनि खे दान ॾिनो ऐं चङनि तीर्थनि में पंहिंजो आस्थान कयो ऐं पंहिंजे संगतियुनि खे चयो त तव्हां तीर्थ में ब्राह्मणनि जो सत्कार करे कंहिंखे बि बुरो न चइजो। पाण श्याम सुंदर जिते जिते रखेश्वरनि ऐं महापुरुषनि जे अचण ऐं रहण जी ख़बर ॿुधी थिए उते उते वञी उन्हनि जो दर्शन कयो थिए ऐं पंहिंजे शेवकनि खे हिन हुकुम ॾिनो त जेकॾहिं कंहिंखे नंद ऐं यशोदा माता जी ख़बर मिले त अची मूं खे ॿुधाए। दुर्योधन ऐं ॿिया केतिरा ई मुल्कनि जा राजा जे घरनि सनानु करण वास्ते उते आया हुआ तिन श्री कृष्ण वटि अची उन जो दर्शन करे पंहिंजो जनम सफल पातो। तॾहिं धृतराष्ट्र ऐं ॿियनि वॾनि राजाउनि ऐं भीष्म पितामह राजा उग्रसेन जी घणी स्तुति करे चयो, महाराज तव्हांजो वॾो भाॻ आहे। ॾिसो त जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन श्री ब्रह्मा जी, श्री महादेव जी ऐं ॿियनि देवताउनि खे बि जल्द ध्यान में नथो थिए, सो त्रिभुवन पति राति ॾींहुं तव्हांजी आज्ञा में रही अव्हां जे हुकुम मूजिबि कमु करे थो। सभिनी जे मालिक हुअण ते बि अव्हां खे ॾंडवत करे थो। अहिड़ी पदवी कंहिं देवता खे बि नथी मिली सघे। राजा अहिड़ी ॻाल्हि ॿुधी उन्हनि जे आदर भाव करण खां पोइ जॾहिं उन्हनि खे मोकल ॾिनी तॾहिं राजा बेतमुख ऐं राजा नगनजित वग़ैरह श्री कृष्ण जा सोहरा ऐं साला जे सनानु करण आया हुआ। तिन जे अचण जो ॿुधी श्री कृष्ण जूं स्त्रियूं उन्हनि सां मिलण वास्ते वयूं। हू बि उन्हनि खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन्हनि केतिरो ई सामान पंहिंजे पंहिंजे मुल्क जो श्याम सुंदर खे भेटा ॾिनो। संदसि दर्शन करे कृतार्थ थिया ऐं कुंती कृष्ण खे चयो त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजनि पुटनि ते तुंहिंजी दया थी आहे, पर तुंहिंजे ॿाहिरनि दुर्योधन जे हथां केतिरा दुख ॾिसनि था ऐं तो संदन का बि ख़बर न वरिती आहे, उन करे मूंखे ॾाढो दुख आहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण चयो, हे पुफी उन में मुंहिंजो को बि कसूर न आहे, छो त सभु दुख ऐं सुख पंहिंजी क़िस्मत करे मिले थो। जीअं वाचोरे लॻण वक़्तु को बि कख बिना उॾामण जे नथो रही सघे, तीअं सभई जीव परमेश्वर जे आधीन रही पंहिंजे पंहिंजे कर्मनि जो फल भोगीनि था। बिना भोगण जे को बि रही नथो सघे, उन में तिर जेतिरो बि घटि या वधि थी नथो सघे। इहो ॿुधी कुंती वासुदेव जीअ खे चयो, हे भाई जॾहिं खां तो मुंहिंजो विहानू कयो आहे तंहिं वक़्त खां वठी मुंहिंजी का बि ख़बर न वरिती आहे। मूं जेके दुख दुर्योधन जे हथां पाता आहिनि उन जो हाल हिकिड़ो परमेश्वर ॼाणे थो। श्याम ऐं बलराम जी हरि भक्तनि जे दुखनि छॾाइण वास्ते संसार में अवतार वरितो आहे। तिन बि मूं ते का दया न कई, उन में कंहिंजो बि ॾोह न आहे। ऐं इहा ॻाल्हि सची आहे त खोटनि ॾींहंनि अचण सां परमेश्वर बि दया नथो करे त पोइ वरी पति ऐं भाउ या ॿिए कंहिं जी बि मदद कीअं असर वारी थींदी। इहो ॿुधी श्री वासुदेव जी रोई चयो, हे भेण हरी इच्छा बलवान आहे ऐं कर्म जी गति ॼाती नथी वञे। जंहिं वक़्तु तोखे दुर्योधन दुख ॾिना उन्हनि ॾींहंनि में मूं खे कंस क़ैद करे मुंहिंजे पुटनि जे माराइण वास्ते जेके तजवीज़ूं कयूं थे से सभु तो ॿुधियूं हूंदियूं। जॾहिं परमेश्वर जी दया सां उन खां बचाव थियो तॾहिं वरी जरासंध अची अहिड़ो तंग कयो जंहिं जे डप खां पंहिंजो मुल्क छॾे समंदर जे विच में वञी रहिया आहियूं। तंहिं करे बराबरि तुंहिंजी का बि ख़बर न वठी सघियसि।
अहिड़ी तरह घणियूं ई ॻाल्हियूं पाण में करण ऐं कुंतीअ खे तसली ॾियण लॻा। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 82 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।